बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल खलाइक़ि अजमईन व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मअसूमीन अल-मज़लूमीन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिम मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का। अज़ीज़ान गिरामी व नाज़रीन मुहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज़ीज़ान गिरामी, अॼु असांजो मौज़ू ज़कात फ़ितरा जे बारे में आहे। त ज़कात फ़ितरा जी अहमियत ऐं अज़मत ऐं फ़ज़ीलत त वॾी आहे, लेकिन बस मुख़्तसर कंदे रसूल इस्लाम ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे हिकु फ़रमान मां ज़िक्र कंदासीं त उन जी अहमियत ऐं उन जी फ़ज़ीलत छा आहे। त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां पुछियो वियो त क़द अफ़लह मन तज़क्का मां मुराद छा आहे। हदीस वॾी आहे, मुख़्तसर कंदे त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन फ़रमाइनि था त इन मां मुराद क़द अफ़लह मन तज़क्का, जंहिं ज़कात ॾिनी उन फ़लाह पाती। इन मां मुराद इहा आहे त जंहिं शख़्स रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखिया ऐं ज़कात फ़ितरा अदा न कई, उहो उन शख़्स वांगुरु आहे जंहिं रोज़ा रखिया आहिनि, ॼण त उन रोज़ा ई न रखिया आहिनि। ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था, जंहिं शख़्सनि जे रोज़नि जो इख़्तिताम सदक़े याने ज़कातुल फ़ितरा ते थिए ऐं ईद निमाज़ पढ़े त अल्लाह तबारक व तआला उन जा तमामु गुनाह माफ़ कंदो आहे। त अज़ीज़ान गिरामी, ज़कात फ़ितरा छा आहे। ज़कातुल फ़ितरा, ज़कात जूं हूअं त ॿ क़िस्मूं आहिनि, ज़कातुल माल ऐं ज़कात फ़ितरा। ज़कात माल ॾिनी वेंदी आहे माल खे पाक करण जे लाइ, ऐं ज़कात फ़ितरा बदन जी पाकाई जे लाइ आहे, जंहिंखे ज़कातुल अबदान याने ज़कात बदन जी ज़कात बि चयो वेंदो आहे। त ज़कात बदन जेका आहे, जंहिंखे ज़कात फ़ितरा चवनि था, ज़कात फ़ितरा हर इंसान ते वाजिबु आहे। जेको शवाल जो चंड बि इहे थो, शवाल जे चंड ॾिसण याने ईद जी राति जेको चंड ॾिसे थो, ईद जी राति उन ते ज़कात फ़ितरा वाजिबु थी वेंदी आहे। हीअ ज़कात फ़ितरा घर जे वॾे फ़र्द ते वाजिबु थींदी आहे, जेको पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो वॾो आहे, कमाईंदड़ आहे ऐं जेको साल जी बि इस्तिताअत रखे थो। चाहे उहो शख़्स उन शख़्स जे घर में उन टाइम याने ईद जी राति चंड ॾिसण खां पहिरियां को ॿार ई छो न ॼमे, उन जी बि ज़कात फ़ितरा याने फ़ितरो उन जे कफ़ालत वारे शख़्स ते वाजिबु आहे। ऐं जेके उन शख़्स जे हेठां कफ़ालत खणनि था, याने जेको शख़्स उन जे हेठां आहे, ही कफ़ालत वारो आहे, त उन जी बि ज़कात फ़ितरा उन मालिक ते वाजिबु आहे, चाहे उहो छो न नौकरी हुजे। ऐं ज़कात फ़ितरा जा कुझु शराइत आहिनि, उन्हनि शर्तनि मंझां कुझु ही बि आहिनि त ज़कात जेका फ़ितरा ॾिनी वेंदी आहे त बालिग़ हुजे, उहो ज़कात फ़ितरा ॾेई सघे थो, ऐं आकिल हुजे, ऐं नशे जी हालत में न हुजे, उन खां अलावा आज़ाद हुजे ऐं गनी हुजे। ऐं ज़कात फ़ितरा जेको आहे जिन्स, उन जिन्स मां ॾिनी वेंदी आहे जेका घणी इस्तेमालु थींदड़ हुजे। मसलन जेकॾहिं केरु कणिक इस्तेमालु करे थो त उहो कणिक मां ज़कात फ़ितरा ॾींदो, जेकॾहिं कणिक खां अलावा चांवर इस्तेमालु थो करे त चांवर या जव वग़ैरह। त ज़कात फ़ितरा जेको फ़ितरो ॾिनो वेंदो, तक़रीबन 3 किलो फ़ितरो ॾिनो वेंदो आहे। उहो 3 किलो या वरी उन जी क़ीमत ॾियणु वाजिबु आहे। ऐं ज़कात फ़ितरा जा मसरफ़ याने जाते ख़र्च कजे, उहे ई आहिनि जेके ज़कातुल माल जा मसरफ़ आहिनि, जाते ज़कात माल ख़र्च कई वेंदी आहे। उन्हनि मंझां हे आहिनि ज़कात माल जा जेके
मसरफ़ आहिनि उहे आहिनि फ़ुक़रा, मसाकीन, इब्न सबील, फ़ी सबीलिल्लाह ऐं उन्हनि माण्हुनि खे जंहिंजो ज़ईफ़ अक़ीदा यानी जंहिंजो अक़ीदो ज़ईफ़ हुजे उनखे ज़कात ॾियणो ताकी उन्हनि जो ज़ईफ़ उन्हनि जो अक़ीदो मज़बूत थी वञे। ऐं आमिलीन जेके मुलाज़िमीन आहिनि ज़कात खे गॾु करण वारा आहिनि। ऐं लेकिन आयतुल्लाहुल उज़मा सैयद सीस्तानी हफ़ज़हुल्लाह जे नज़दीक फ़ितरो फ़क़ति ऐं फ़क़ति फ़ुक़रा ऐं मसाकीन खे ॾियणो आहे। ऐं फ़ितरो सैयद जेको आहे गैर सैयद ऐं सैयद खे ॾेई सघे थो, लेकिन गैर सैयद खे फ़ितरो नथो ॾेई सघे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।